मां हीना अगनानी अवां सभी दर्शक मित्रन जो सिंधी टीवी ता स्वागत कयां थी। दोस्तों, जी खुश त जहां खुश सीरीज़ में अज असां अस्थमा जो टॉपिक खणी आया आहियूं। दोस्तों, कुदरत असांखे केतिरी न सुंदरता बख़्शी आहे। कुदरत में केतिरा त नज़ारा आहिनि जिन खे ॾिसंदे ई मन बाग बाग थींदो आहे। पर इहा ॻाल्हि बि सही आहे त जी ख़ुशि न हूंदो आहे त असांखे कुझु बि न वणंदो आहे। ईश्वर असांखे ही शरीर ॾिनो आहे ऐं उन सां गॾु असांखे नेमत बख़्शी आहे साह खणण जी। असां जेतिरा साह वधीक खणूं था ओतिरो ई पाण खे सेहतमंद पायूं था। पर जेकॾहिं असांखे साह खणण में काई तकलीफ़ थी पवे त पोइ धीरे धीरे सॼे शरीर में कुझु न कुझु तकलीफ़ूं ॾिसण ईंदियूं रहनि थियूं। अस्थमा बि साह खणण सां ई रिलेटेड हिकु बीमारी आहे। साहनि जा बि केतिरा प्रकार थींदा आहिनि, नंढा साह, वॾा साह। अॼुकल्ह आयुर्वेदिक में ऐं योगासन में बि असांखे सेखारियो वेंदो आहे त वॾा वॾा साह खणो, जीअं असांजे शरीर में ऑक्सीजन वधीक ऐं वधीक वञे ऐं असां वधीक ऐं वधीक सेहतमंद रहूं, कंहिं बि बीमारीअ जो असां ते असरु न थिए। यानी साह खणण इहा असांजे शरीर लाइ हिकु इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे। अस्थमा विषय ते ॻाल्हाइण लाइ अॼु मां नींड ॾिनी आहे डॉक्टर CT टिंडवाणीअ खे, जेके MD फिज़िशियन आहिनि। डॉक्टर, तव्हांजो असांजे मंच ते स्वागत आहे। तव्हां पंहिंजी वाक़फ़ियत ॾींदा। मां डॉक्टर चंद्रप्रकाश टोपनदास टिंडवानी, मां दर्जो 9 MD स्कूल सैजपुर बोगा मां ऐं दर्जो 12 MG हाई स्कूल जी वार्ड कुबेर नगर मां सिंधी मीडियम में पास कयो। उन खां पोइ MBBS ऐं MD ॿई NHL म्यूनिसिपल मेडिकल कॉलेज वाड़ीलाल हॉस्पिटल आश्रम रोड अहमदाबाद मां पास कयो। उन खां पोइ मूंखे अॼु 21-22 साल थिया मां हिते पाटिया ते प्रैक्टिस कयां थो ऐं अॼु तव्हां मूंखे अस्थमा जे लाइ टॉपिक ॾिनो आहे, उन ते मां थोरो विस्तार सां सम्झाइण जी कोशिशि कंदुमि। ऐं मां वरी बि तव्हां सभिनी जो GTPL जे बानीकरन जो ऐं स्पेशली हीना अगनानी जो सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे अहिड़ो मौक़ो ॾिनो। जी सर, असां पंहिंजे टॉपिक ते अचूं त अस्थमा छा थींदी आहे? अस्थमा यानी सवली सिंधीअ में चइजे त साह खणण में मुंझ। हिन जो मैकेनिज़म कीअं आहे कि जेको साह खणण जी नली आहे हिते गले खां वठी हेसि ताईं छातीअ ताईं ट्रेकिया चइबो आहे जंहिंखे, उन में जेके स्मूथ मसल्स थींदा आहिनि उहे कॉन्ट्रैक्ट थींदियूं आहिनि, सिकुड़जंदियूं आहिनि, जंहिंजे करे साह खणण में मुंझ थींदी आहे। बराबरि। अस्थमा जा घणा प्रकार थींदा आहिनि? अस्थमा वैसे त बेसिकली 2 क़िस्मनि जूं आहिनि, हिकु त ब्रोंकियल अस्थमा ऐं ॿियो कार्डियक अस्थमा। ॿिन्ही जे विच में काफ़ी डिफरेंस आहे। ॿिन्ही जी मैनेजमेंट ऐं ट्रीटमेंट बिल्कुलु जुदी आहे। इन करे इन्हनि ॿिन्ही खे डिफरेंशियल डायग्नोसिस करे ऐं उन प्रकार जी ट्रीटमेंट करणु ज़रूरी आहे। पर अॼु पाण जेकी ॻाल्हि कंदासीं उहा कार्डियक अस्थमा खे छॾे ब्रोंकियल अस्थमा सां ॻाल्हि कंदासीं, छो त कार्डियक जो टॉपिक हिकु अलॻि ई विस्तार सां ॿियो टॉपिक आहे। पाण ब्रोंकियल अस्थमा जी ॻाल्हि कंदासीं। ब्रोंकियल अस्थमा में बि घणनि ई क़िस्मनि जूं सब टाइप्स आहिनि। उन में पहिरियों त एलर्जिक ब्रोंकियल अस्थमा। एलर्जिक ब्रोंकियल अस्थमा यानी कंहिं बि क़िस्म जी एलर्जी, उहा एलर्जी इंटरनल एक्सटर्नल फूड एलर्जी, केमिकल एलर्जी काई बि थी सघे थी। जीअं एनवायरमेंटल एलर्जी, भाई कोई धूड़ मिट्टी धुओं धुमाड़े सां बि अस्थमा जा सिम्टम्स अची सघनि था। ऐं ॿियो फूड एलर्जी मां पर्टिकुलरली चॉकलेट, कोल्ड ड्रिंक, आइसक्रीम, शेलफिश, नॉन वेज, नट्स, इन्हनि सां बि एलर्जी अची सघे थी। टी पेट एलर्जी थींदी आहे। घर जीअं पाण पालतू जानवर पालियूं था, कुतो, ॿिली, हे हो, उन्हनि जे जेके नंढा नंढा वार हूंदा आहिनि उन में बि जेके दज़ हूंदी आहे उन सां एलर्जी थी करे अस्थमा थी सघे थी। ऐं इन खां सवाइ बि ख़ासि करे जेके बैड हैबिट्स आहिनि पंहिंजूं, सभु तमाकू, मसालो, बीड़ी, सिगरेट, हुको, चिलम, इन्हनि जो लंबे टाइम ताईं यूज़ करण सां, वापराइण सां उन्हनि जे करे बि अस्थमा जा सिम्टम्स अची सघनि था। इन खां सवाइ एक्ज़र्शनल अस्थमा थींदी आहे। वधीक हद खां वधीक एक्सरसाइज़ जिम करण सां बि अस्थमा प्रेसिपिटेट थी सघंदी आहे। कॾहिं कॾहिं घणो ज़ोर सां खिलण सां बि अस्थमा जो अटैक थी सघंदो आहे।
इन खां सवाइ हिकु ऑक्यूपेशनल अस्थमा थींदी आहे जंहिंमें घणनि ई क़िस्मनि जूं केमिकल जूं फैक्ट्रियूं या कारखाना आहिनि जंहिंमें ख़ासि करे कपह जी फैक्ट्री हुजे, केमिकल्स जी फैक्ट्री हुजे, उन जी एलर्जीअ सां बि अस्थमा जा सिम्टम्स अस्थमा थी सघे थी। जी त अस्थमा हेरिडिटी मां बि ईंदी आहे? अस्थमा हेरिडिटरी बि थी सघंदी आहे। इन में ईअं हूंदो आहे कि जॾहिं बि अस्थमा जो ट्राइगर फैक्टर कहिड़े बि क़िस्म जो एलर्जी या ॿी काई बि एक्सटर्नल ऐं इंटरनल फेरफार थींदा आहिनि, ख़ासि करे ऋतु जेॾीमहिल चेंज थींदी आहे, सियारे मां ऊन्हारो, ऊन्हारे मां सियारो, त उन टाइम ते एलर्जी जा सिम्टम उनखे ट्राइगर कंदा आहिनि जंहिंमें मास्ट सेल ऐं इम्यूनोग्लोबुलिन IgE मां प्रोस्टाग्लैंडिन रिलीज़ थींदा आहिनि जेके ट्रेकिया जे स्मूथ मसल्स खे कॉन्ट्रैक्ट कंदा आहिनि ऐं अस्थमा जा सिम्टम्स थींदा आहिनि। बराबरि। अच्छा, त मरीज़ खे ख़बर कीअं पवे कि हू अस्थमा जो शिकार थी रहियो आहे? हा, अस्थमा जा ॿिए नमूने में चइजे त सिम्टम्स कीअं आहिनि। सिम्टम्स ईअं आहिनि कि अस्थमा में साह खणण में मुंझ थींदी आहे। उन में पहिरीं शुरूआत में साह खणण में मुंझ, पोइ छातीअ में भार लॻणु, पसीनो अचणु, मुंझ थियणु ऐं धड़कन वधी वञणु। इन खां सवाइ थोरो अगरि जे वधीक सिम्टम अचनि त नह ऐं चप कारा थी वेंदा आहिनि ऐं घणो वधीक उन खां पोइ स्टेज हुजे त माण्हू बेहोश बि थी सघंदो आहे। अच्छा, त अस्थमा मतिलबु जड़ मां मिटी सघंदी आहे? अस्थमा एक्चुअली रिवर्सिबल आहे। उनखे अगरि जे सुठे नमूने ट्रीटमेंट कयो वञे ऐं कुझु प्रिकॉशन वरिता वञनि, कुझु अहिड़ा क़दम खयां वञनि भई जीअं उनखे रोके सघूं पाण, त उनखे काफ़ी हद ताईं कंट्रोल करे सघूं था। मिटाए त बिल्कुलु शायदि न सघूं, पर काफ़ी हद ताईं कंट्रोल करे सघूं था। अच्छा, अस्थमा जॾहिं मरीज़ खे ख़बर पए कि मां हाणे अस्थमा जो पेशेंट आहियां, त उन खां पोइ उनजी ट्रीटमेंट जो कहिड़ो रोल आहे? हा, ट्रीटमेंट में हीअं आहे कि अस्थमा कहिड़े क़द्र जी आहे, केतिरे अंदाज़ ताईं आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे कि सीवियर आहे। अगरि जे माइल्ड ऐं मॉडरेट खे पाण ॾिसूं त उनजी ट्रीटमेंट ॾाढी सवली आहे। उन में ब्रोंकोडायलेटर्स क़िस्म जूं दवाऊं ईंदियूं आहिनि जीअं थियोफाइलिन, सालबिटमोल वग़ैरह, ऐं अगरि जे उन सां गॾु पाण खे एंटीबायोटिक ऐं एंटी एलर्जिक बि ॾियणी पवंदियूं आहिनि जीअं ॿई कवर थी वञनि, इन्फेक्शन पार्ट ऐं एलर्जी पार्ट। इन खां सवाइ घणनि क़िस्मनि जा रोटा कैप्स जेके मां हाणे थोरे टाइम खां पोइ ॾेखारींदुमि, तव्हांखे डेमोस्ट्रेट कंदुमि। रोटा कैप्स, इनहेलर ऐं नेबुलाइज़र वग़ैरह आहिनि जेके सुठे नमूने सां यूज़ करण सां बिल्कुलु बिना साइड इफेक्ट्स जे उन खां अस्थमा खे सुठे नमूने कंट्रोल करे सघूं था। इन खां पोइ अगरि जे कंडीशन वधीक सीवियर आहे त पोइ अहिड़े पेशेंट खे असां एडमिट कंदा आहियूं। उनखे ऑक्सीजन जी ज़रूरत पवंदी आहे ऐं नेबुलाइज़र रस्ते दवाऊं विझी करे उनखे 4 कलाके में उहो नेबुलाइज़र ॾियणो पवंदो आहे ऐं IV एंटीबायोटिक, ब्रोंकोडायलेटर, स्टीरॉइड वग़ैरह ॾियणा पवंदा आहिनि नस में इंजेक्शन ज़रिए। उन खां पोइ कंट्रोल थींदो आहे ऐं लास्ट स्टेज ते अगरि जे सभु दवा फेल थी थिए त पोइ वेंटिलेटर जो सपोर्ट बि वठी सघिजे थो। बराबरि। अस्थमा बीमारीअ जूं कुझु ख़ासि स्पेसिफिक टेस्ट आहिनि? हाँ, स्पेसिफिक टेस्ट में हिकु पल्मोनरी फंक्शन टेस्ट थींदो आहे FEV1। उहो चङो घटि हुजे त उहो ॾिसणो पवंदो आहे ऐं एक्सरे छाती जो कढाइणो पवंदो आहे ऐं ब्लड टेस्ट थींदियूं आहिनि जंहिंमें एलर्जिक प्रोसेस हूंदो त इओसिनोफिल वग़ैरह वधीक ईंदो ऐं काउंट्स वधीक हूंदो अगरि जे इन्फेक्शन आहे त। बराबरि। जेकॾहिं पेशेंट केॾी महिल ओचितो ई घर में अकेलो वेठो आहे ऐं अस्थमा जो अटैक उनजे मथां थिए थो त ओॾी महिल हू छा करे? एक्चुअली जॾहिं बि अस्थमा वारा पेशेंट हूंदा आहिनि उन्हनि खे असां आगाह करे छॾींदा आहियूं कि हीअ इमरजेंसी लाइ टेबलेट आहे, उहा तव्हांखे गॾु रखणी आहे, या हीअ इनहेलर पंप आहे जेको तव्हांखे गॾु रखिणो आहे। त इमरजेंसी में उन्हनि खे उहो पंप ॾियणु ज़रूरी हूंदो आहे। अगरि जे थोरी घटि इमरजेंसी आहे त टेबलेट बि कमु कंदी आहे, पर न त उहो पंप वठणु ज़रूरी आहे। उन सां अगरि न फ़ाइदो पए त पोइ जल्दी डॉक्टर खे कॉल करे ऐं उनजो कॉन्टेक्ट करे उन हिसाब सां दाख़िल कयो वञे या उनजी ट्रीटमेंट कई वञे। जेकॾहिं अस्थमा जो पेशेंट पंहिंजी बीमारी खे नज़रअंदाज़ करे थो त उनखे कहिड़ियूं गंभीर हालतुनि जो सामनो करणो पवे थो? अस्थमा जो पेशेंट अगरि जे टाइम सां दवा नथो वठे ऐं उनखे जेके ॻाल्हियूं सम्झायूं आहिनि उन अनुसार नथो अमल करे त उनखे कॾहिं बि कंहिं अहिड़ी सिचुएशन में अटैक अचे जिते हू कुझु बि न करे सघे त जान खे जोखम बि थी सघे थो, माण्हू बेहोश बि थी सघे थो, खेंच जंहिंखे कन्वर्जन चइबो आहे उहो बि अची सघे थो। ऐं अगरि जे उहो कंहिं अहिड़ी जॻह ते आहे जिते सम्झो बाहि जो आहे, गैस ते आहे, किचन में आहे या व्हीकल ते आहे या रोड ट्रैफिक में आहे ऐं उते उहो किरी थो पए त उनजो भयंकर एक्सीडेंट थी करे कुझु ख़राबु वाक़ियो बि थी सघे थो। इन करे अगरि जे इहे सभु पाण खे न करिणो आहे उनजो फेस त बराबरि दवा वठणी आहे। जिन ॻाल्हियुनि ते असांखे सम्झायो वियो आहे उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करिणो आहे। जी,
अहिड़ो कहिड़ो तरीक़ो आहे जंहिंसां अस्थमा जा अटैक असां जल्दी जल्दी थियण खां रोके सघूं था? उन्हनि में मेन त ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकु प्रिवेंशन ऐं हिकु ट्रीटमेंट। ट्रीटमेंट में जीअं डॉक्टर साहिबनि जी एडवाइस हुजे उन हिसाब सां दवाऊं या रोटा कैप्स या इनहेलर वग़ैरह टाइम टू टाइम वठणु खपे। ऐं प्रिकॉशन में अमुक ॻाल्हियूं असां प्रिवेंट करण लाइ चवंदा आहियूं त ख़ासि करे जंहिंखे जहिड़ी एलर्जी आहे, जीअं फूड एलर्जी आहे त चॉकलेट, कोल्ड ड्रिंक, नट्स, नॉन वेज, तरियल शयूं, थधियूं शयूं, थधा पीअणा, इहे सभु न पीअणा आहिनि ऐं उन्हनि खां परहेज करणी आहे। इन खां सवाइ अगरि जे ॿी काई एलर्जी आहे जंहिं पर्टिकुलर शइ मां उनखे अस्थमा जो अटैक अचे थो त उहो बि पाण खे अवॉइड करिणो आहे, उहो न करिणो आहे। एक्सरसाइज़ वारनि खे लिमिट में एक्सरसाइज़ करणी आहे। ऐं जेकॾहिं कॾहिं कॾहिं ग्रास जी घाह जी बि एलर्जी हूंदी आहे, अगरि जे पेशेंट वधीक टाइम घाह में हले थो या रहे थो त उनखे उहो कमु न करिणो आहे। पालतू एनिमल्स जी अगरि जे पाण खे एलर्जी आहे त उनखां परे रहणो आहे। अहिड़े क़िस्म जो प्रिवेंशन वठिबा। ऐं ख़ासि करे त अॼुकल्ह जे ज़माने में बीड़ी, सिगरेट, तम्बाकू, चिलम, हुको, इहे सभु शयूं अवॉइड करणियूं आहिनि। इहे वधीक टाइम, लंबे टाइम ताईं ऐं वधीक अंदाज़ में जीअं जीअं यूज़ कंदो तीअं तीअं उहो बीमारी घरु करे वेंदी, मिटण खां ॿाहिरि वेंदी। ऐं हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो बीमारी असांजे मथां हावी थी वेंदी, काई बि दवा उन ते कमु न कंदी। इन करे शुरूआति में ई उनखे कंट्रोल कयो वञे, उहो बिल्कुलु ज़रूरी आहे। त इहे सभु ॻाल्हियूं करण सां पाण अस्थमा जे अटैक खां फ्रीक्वेंटली घणो बचाव करे सघूं था ऐं सुठे नमूने जी सघूं था। जी, तव्हां असांखे ॿुधायो त अस्थमा जे पेशेंट खे कहिड़ियूं ॻाल्हियूं न करणु खपनि, पर कहिड़ा अहिड़ा खाधा आहिनि जेके अस्थमा जे पेशेंट खे फ़ाइदो करे सघनि था? फ़ाइदो एक्चुअली अहिड़ा पर्टिकुलर त कोई खाधा आहिनि कोन्हे जंहिंसां अस्थमा में फ़ाइदो पए। बाक़ी अस्थमा में फ़ाइदो इनडायरेक्टली ईअं पइजी सघे थो कि भई जंहिंमें प्रोटीन वारी शक्तियूं आहिनि, जंहिंमें मसल में पावर अचे त दालियूं, मुङ, कठोड़, खीर, सायूं भाॼियूं इहे वग़ैरह वधीक खाइनि। तेल वारी शयूं, मिर्च ऐं कोल्ड ड्रिंक, थधा पीअणा, इहे सभु बंदि कयूं त पाण खे घणो फ़ाइदो थी सघे थो। इन खां सवाइ पाण मेडिटेशन ऐं योगा जो बि अहम इम्पोर्टेंट आहे। कपाल भाती ऐं अनुलोम विलोम जा प्राणायाम जेके पाण कयूं था उहे बिल्कुलु ज़रूरी आहिनि। उहे रेगुलरली 10 खां 15 मिंट रोज़ु अगरि कोई करे ऐं उन सां गॾु ॿियूं प्रिवेंशन वारियूं शयुनि खां बचाव रहे ऐं दवा टाइम सां वठे त अस्थमा त छा आहे, कुझु बि न आहे, बिल्कुलु नॉर्मल माण्हू जी सघे थो। बराबरि। जीअं तव्हां पहिरीं ॿुधायो त एटमॉस्फेयर जो बि ॾाढो वधीक असरु पवे थो, त ईअं ॾिठो वियो आहे त कॾहिं हाइट ते जॾहिं उहे पेशेंट वेंदा आहिनि त उन्हनि खे तकलीफ़ थींदी? बिल्कुलु थींदी आहे, छो त जीअं हाइट ते वेंदासीं अल्टीमेटली अस्थमा छा आहे, साह जी खणण जी नली सिकुड़जे थी, ऑक्सीजन बॉडीअ खे नथो मिले, जंहिंजे करे साह खणण में मुंझ थिए थी, नंव कारा थियनि था, चप कारा थियनि था। त जीअं हाइट ते पाण वेंदासीं तीअं ऑक्सीजन जो दबाव घटि हूंदो ऐं अस्थमा वारे पेशेंट खे ऑलरेडी तकलीफ़ हूंदी आहे त उनखे वधीक असरु थी सघे थो। अहिड़ी हालत में अगरि जे इनहेलर उन सां गॾु पाण वटि आहे त उहो फ्रीक्वेंटली यूज़ करे सघे थो त जंहिंसां उनखे बचाव थी सघे। ऐं इन जे बावजूद बि अगरि जे उन्हनि खे तकलीफ़ वधीक आहे उन्हनि ॾींहंनि में या थधिकार में त पोइ अहिड़े मौसम में उनखे मथे न वञण ई वाजिबु आहे। उहो वधीक सही रहंदो इंस्टेड के भई उते वञी करे जान खे जोखम में विझूं। सही। दर्शक मित्रों, तव्हांखे असांजे डॉक्टर तव्हांखे जाम सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। हाणे हू तव्हांखे ॿुधाईंदा कि इनहेलर जो उपयोग कीअं कजे। हाणे मां तव्हांखे दर्शक मित्रनि खे इहो ॿुधाइणु चाहींदुमि कि प्रॉपर यूज़ इनहेलर, रोटा कैप्स ऐं नेबुलाइज़र जो कीअं कयो वञे। छो त अगरि जे इन्हनि शयुनि जो प्रॉपर यूज़ न थींदो त दवा बराबरि अंदरि न वेंदी ऐं इन जे करे असरु उन्हनि जो घटि थींदो। पोइ पाण खे ईअं लॻंदो कि दवा कमु नथी करे। अगरि जे उन जो प्रॉपर यूज़ कयो वेंदो त 100% उन जो असरु थींदो ऐं उन जो लाभ मिलंदो। उन में पहिरियों असां ॾिसूं था त कि हे इनहेलर आहे, इन सां इमरजेंसीअ में बि सुठो फ़ाइदो पवंदो ऐं रेगुलर यूज़ करण सां दवाऊं बि पाण खे घटि या न जहिड़ियूं वठणियूं पवंदियूं। प्रॉपरली अगरि जे इनहेलर वग़ैरह यूज़ कयो वञे त दवाऊं त बिल्कुलु न जहिड़ियूं वठणियूं पवंदियूं आहिनि। छो त दवा, गोरियूं या कैप्सूल जेके बि आहिनि उहे पहिरीं पेट में था वञनि, उनखां पोइ जज़ब थी करे ऐं ब्लड मां थी करे लंग्स ताईं पहुचनि था। इन करे डोज़ उन में काफ़ी वधी वञे थो ऐं उन वधीक डोज़ जे करे पाण खे साइड इफ़ेक्ट बि फेस करणा पवनि था। ऐं हिन जो पर्पज़ छा आहे, सिधो डायरेक्ट लंग्स में वेंदो, इन करे असर बि सुठो थींदो ऐं दवा जो डोज़ बि 1000 भाङा घटि ॾियणो पवंदो, जंहिं करे साइड इफ़ेक्ट बिल्कुलु न आहे। इन करे पंहिंजे सिंधी क़ौम में ऐं ॿियनि सभिनी क़ौमुनि में बि ईअं जेकी मान्यता आहे कि भई इनहेलर्स ऐं पंप अगरि जे असां वरितासीं, हिकु दफ़ो वरितासीं त हमेशह लाइ आदी थी वेंदासीं, उहा ॻाल्हि न आहे।
उन खां पाण खे घटि में घटि डोज़ में सुठो फ़ाइदो पवंदो। इन करे कॾहिं बि मां पाण चवंदुमि तव्हां सभिनी दर्शक मित्रनि खे कि कॾहिं बि तव्हांजो डॉक्टर तव्हांखे दवा लिखी ॾे पंप वग़ैरह रोटा कैप्स, त उनजो प्रयोग कयो। तव्हां ईअं न सम्झो कि हिन जो आदी थी वेंदासीं। हिन खे वरी बंदि बि करे सघिबो आहे, सभु फ़ाइदो हुजे त रोके बि सघिबो आहे, वरी तकलीफ़ थिए त वठी बि सघिबो आहे। ऐं हिन जो पर्पज़ इहो ई आहे कि डायरेक्ट लंग्स में दवा पहुचे, घटि में घटि डोज़ में पहुचे ऐं सुठे में सुठो फ़ाइदो पए। त हीउ प्रॉपर यूज़ करण जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। इनहेलर खे पहिरियां थोरो 2-3 दफ़ा हिलाए करे दवा मिक्स करे हे ढक ॿाहिरि कढी करे हिन खे वात में रखिणो आहे। वात में रखी करे ऐं हितां खां प्रेस कबो त हिन मां दवा ॿाहिरि निकिरंदी, जेकी पाण खे अंदरि इनहेल करणी आहे। अंदरि ईअं टाइट वात बंदि करिणो जीअं साइड मां लीक न थिए। साह अंदरि खणणो, ईअं 2 दफ़ा करिणो। इहे ॾींहं में 2-3-4 दफ़ा वठी सघूं था। ऐं अगरि जे हीअ दवा अंदरि वञण सां गले में थोरो सो इरिटेशन कंहिंखे थिए कंहिंखे न थिए, अगरि थिए थो त 5 मिंट रखी सिंपल पाणीअ जूं गुरड़ियूं 2 टे करे छॾियो त गले मां असरु लही वेंदो। हीउ प्रॉपर यूज़ करण सां जाम फ़ाइदो पवंदो आहे, सुठो फ़ाइदो पवंदो आहे, साइड इफेक्ट बिल्कुलु कोन्हे। ॿियो नमूनो आहे हीउ रोटा कैप्स जो, रोटा हेलर जो। हिन खे रोटा हेलर चइबो आहे। इन में हिकु कैप्सूल हूंदो आहे जेको पाउडर में, उन कैप्सूल में पाउडर हूंदो आहे। कलर वारो पोर्शन ॿाहिरि रखी करे अछो पोर्शन अंदरि रखी हिन खे दॿाए करे फेराइबो त कैप्सूल अंदरि हलियो वेंदो। उन मां पाउडर असांखे वात रस्ते हितां अंदरि छिकिणो आहे। जीअं बीड़ी सिगरेट हुका पियो था अहिड़े नमूने हिते पाण खे ॾिसणु ईंदो पाउडर घणो बचियो आहे। ओतिरे नमूने 5-6-7 दफ़ा फके करे जेसिताईं पाउडर ख़तमु थिए तेसिताईं इहो वठिणो आहे। इहो बि ॾींहं में 2-3 दफ़ा वठण सां गोरियुनि वठण जी ज़रूरत न पवंदी ऐं हिन सां जाम फ़ाइदो पवंदो, छो त हीउ बि सिधो डायरेक्ट लंग्स में वञे थो जिते हुनजी ज़रूरत आहे ऐं उन में फ़ाइदो बि सुठो पए थो। इन खां सवाइ अगरि जे तकलीफ़ वधीक आहे या पेशेंट हॉस्पिटल में आहे त उनखे हीउ नेबुलाइज़र उनखे ज़रूरु पवंदो आहे। नेबुलाइज़र में छा हूंदो आहे कि माइक्रोन पार्टिकल में दवा अंदरि वेंदी आहे ऐं जेतिरी साइज़ घटि हूंदी माइक्रोन जी ओतिरी पाण खे असरु उन जो जल्दी थींदो ऐं साइड इफेक्ट न थींदो। हिन में इंजेक्शन रस्ते दवा भरे करे अंदरि विझी हिनखे फिट करे ऐं हितां लाइट ते चालू कबो त हिन मां जेको धुओं निकिरंदो, बाप निकिरंदी, उहा पाण खे अंदरि खणणी आहे। धीरे 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 करे लंबा साह खणणा आहिनि ऐं हिन बाप खे अंदरि खणणो आहे। हीउ मांस डोरीअ रस्ते हिते ॿधणो हूंदो आहे। इहो प्रोसीजर 5 मिंट हलंदो जेसिताईं इहे धुओं निकिरणु बंदि थिए। इहो ॾींहं में 2 दफ़ा 3 दफ़ा 4 दफ़ा केतिरा बि दफ़ा वठी सघिजे थो। हिन सां बि हिननि शयुनि खां रोटा कैप्स ऐं इनहेलर खां बि वधीक सुठो फ़ाइदो पवंदो आहे। त चवण जो मक़सदु ही जेके बि शयूं नयूं नयूं निकितियूं आहिनि उहे जाम फ़ाइदे वारियूं आहिनि। उन्हनि खे असांजे उपयोग करणु खपे ऐं उन्हनि मां सुठो फ़ाइदो वठणु खपे। दर्शक मित्रों, तव्हांखे अॼु डॉक्टर टिंडवाणीअ ॾेखारियो त जेके नवां इक्विपमेंट्स अस्थमा जे लाइ मार्केट में ॿाहिरि मिली रहिया आहिनि उहे केतिरे क़दुरु असांजी सिहत लाइ ज़रूरी आहिनि, ख़ासि करे अस्थमा जे पेशेंट जे लाइ। डॉक्टर साहब, मां अञा हिकु ॿियो क्वेश्चन पुछणु चाहींदसि त असां सिंधी जेके आहियूं उन्हनि जो खाधो पीतो थोरो रिच हूंदो आहे। रिच दैट मीन्स की तरियल फूड ऐं तेल जो असां वधीक इस्तेमालु कंदा आहियूं। त छा अहिड़े खाधनि खाइण सां असां अस्थमा जा शिकार थी सघूं था? ऐं असांजी सिंधी कम्यूनिटी में ॾिठो बि वियो आहे कि केतिरा यंगस्टर्स बि जेको आहे हिन बीमारीअ जो शिकार थी रहिया आहिनि, त उन्हनि खे ख़ासि हिकु सलाह। हा, इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हिन की असांजी सिंधी कम्यूनिटीअ में खाधो पीतो काफ़ी हैवी रहे थो। तेल वग़ैरह जो, मिर्च वग़ैरह जो यूज़ वधीक थिए थो। इन करे ऐं थोरो शरीर में बि हर को भरियल आहे। सिंधी माना सदाईं शाहूकार। त
इहा ॻाल्हि बि ज़रूरी आहे, छो त अगरि जे पाण हिकु त वेट रिडक्शन कंदासीं त 50% फ़ाइदो त ईअं ई बि अस्थमा में पइजी वेंदो। प्लस खाधे पीते में अगरि जे तरियल शइ ऐं मिर्चनि वग़ैरह जो यूज़ घटि कयो त उहो बि साह खणण जी मुंझ घटाईंदो, अस्थमा जा अटैक्स घटाईंदो। त इहो बि कंट्रोल करणु ज़रूरी आहे। ऐं प्लस में असां सिंधियुनि में बि ॿियनि क़ौमुनि वांगुरु जेके सिगारेट स्मोकिंग, टोबैको च्यूइंग जा केसिस आहिनि उहे बि वधीक आहिनि। उहे बि अगरि जे पाण लिमिट में करे सघूं, उन्हनि जी आदतुनि खे कट ऑफ करे घटाए सघूं त उन मां बि पाण खे, पंहिंजी सिंधी जातीअ खे, सॼे देश खे घणो फ़ाइदो पइजी सघे थो। उहो बि हिकु अहम मुद्दो आहे। अगरि जे उहे, जीअं असां डॉक्टर्स त पंहिंजे लेखे तयारियूं उन्हनि खे सम्झाइण जूं कयूं था, पर ॿिया बि जेके बानीकर आहिनि या समाज सेवक आहिनि उहे बि उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कनि, अहिड़ा प्रोग्राम या सेमिनार रखनि त जीअं उन्हनि खे ख़बर पए भई हिननि शयुनि जे यूज़ करण सां केतिरो नुक़सानु थी सघे थो शरीर खे, त उन मां बि काफ़ी फ़ाइदो पइजी सघे थो असांजी सिंधी जातीअ खे। इहे सभु प्रोग्राम्स कया वञनि, उहे ॾाढा ज़रूरी आहिनि। अॼुकल्ह जे ॿारनि खे बेसम्झीअ में, नासम्झीअ में घणो कुझु करे था वठनि, उन्हनि खे सम्झ नथी पए। उन्हनि खे सम्झाइण लाइ असांजो ई फ़र्ज़ु आहे, असांजा ई सिंधी कार्यकर्ता सेवक सेमिनार ऐं अहिड़ा प्रोग्राम रखनि जंहिंमें उन्हनि खे जानकारी ॾिनी वञे त 100 मां अगरि 2 पेशेंट बि उहे छॾनि था त उहो असांजे लाइ ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। जी दर्शक मित्रों, अॼु डॉक्टर तव्हांखे अस्थमा जे बारे में सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। ख़ासि हिकु ॻाल्हि इहा ॿुधाई त अवेयरनेस जी ज़रूरत असांजे समाज खे ॾाढी आहे, छो जो असां नासमझीअ में अहिड़ियूं इलाही ग़लतियूं करे वियूं था जंहिंजे करे असांजी सिहत ख़राबु थींदी वञे थी ऐं गंभीर उन जा रिज़ल्ट असांखे भोगणा पवनि था। तव्हां असांजे मंच ते आया ऐं असांजे दर्शकनि खे, सिंधी समाज खे, असांजी कम्यूनिटी खे तव्हां अस्थमा जे बारे में सुजाग कयो, उन जी ट्रीटमेंट कीअं कजे ऐं उनखे कीअं रोके सघिजे ऐं कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि उन जे बारे में ॿुधायो। तव्हांजा शुक्राना। मां बि इहो ई चवणु चाहींदुमि की असां सभिनी भाउरनि भेनरुनि खे, सिंधी भाउरनि भेनरुनि खे हथ जोड़े नम्र विनंती कंदुमि त इन्हनि सभिनी शयुनि खां परे रहो ऐं हमेशह सुठी, सुखी ऐं तंदुरुस्त ज़िंदगी जियो। उहा ई मुंहिंजी शुभकामना। वरी मिलंदासीं। अलविदा, शब्बा ख़ैर, नमस्कार। जी दर्शक मित्रों, हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। वरी जी ख़ुशि त जान ख़ुशि जी नई कड़ीअ में तव्हांखे असां नए टॉपिक ॾांहुं वठी हलंदासीं। तेसिताईं नमस्कार।